कश्मीर गुडू बैराज में पानी के वहिकरण में लगातार वाध जारी है। ताज़नि अंगनि अखरनि मूजिबि मथां वेकिरो 3,89,298 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सिंधी दरिया में वधंदड़ पानी जे करे हेठियुनि इलाक़नि में दबाव वधी रहियो आहे। गुडू बैराज वटि पाणी जे ईंदड़ वहिकिरे खे नज़र रखण लाइ इरिगेशन खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया जी टीमूं अलर्ट आहिनि। ॿिए तरफ़ जे कचे वारे इलाक़नि में रहंदड़ माण्हू पाणी जी वाध खां ॻणतीअ में मुब्तला आहिनि, छो त हर साल दरिया वहिकरनि में वाध सां संदनि ज़िंदगी ऐं रोज़गार ते वॾो असरु पवे थो। माल मवेशी रिहाइश ऐं बनियूं सभ खां वधीक ख़तरे में हूंदियूं आहिनि। हींअर बि केतिरा ई ॻोठाणा पंहिंजे घर छॾे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियणु शुरू थी विया आहिनि। आपाशी खाते मूजिबि जेकॾहिं ईंदड़ कुझु ॾींहंनि में दरिया में वधीक पाणी अचणु शुरू थियो त वहिकरनि जो अंगु 4 लख क्यूसिक खां बि मथे वञी सघे थो, जेको सूरत हाल खे वधीक ॻणतीअ जोगी बणाए सघे थो। हुन वक़्तु सभ खां वधीक ज़िम्मेवारी मक़ामी इंतिज़ामिया ते आहे थिए थी त कचे में रहंदड़ माण्हुनि खे वक़्ति सर मुंतक़िल कराए हिफ़ाज़ती बंदनि जी निगरानी यकीनी बणाए। माहिरनि जो चवणु आहे त गुडू बैराज हिन सां लाॻापियल हिफ़ाज़ती बंद मुल्क जी मैशियत ऐं ज़राअत लाइ रीढ़ जी हॾी जी हैसियत रखनि था। तंहिं करे कंहिं बि क़िस्म जी बेध्यानी वॾी तबाही जो सबबु बणिजी सघे थी। फ़िलहाल गुडू बैराज ते सूरत हाल कंट्रोल में आहे, पर पाणी जे वहिकिरे में लगातार वाध मुस्तक़बिल लाइ हिकु वॾो चैलेंज बणियल आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।